सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लि कज़ालिक अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी मुझा बुजुर्गों भाइरो अल्लाह ताला पांजी मेहर ऐं बाझ काम फरमाई जो तां असांखे कुरान शरीफ वारी महफिल मजलिस नसीब फरमाई। दुआ है त अल्लाह ताला तां सां समूरन जी हाज़िरी पांजी बारगाह में मंजूर ऐं मक़बूल फरमाए। अज़ीज़ाने गिरामी असां तहां दुनिया के जहान में मेहमान मुसाफिर बन गया। असल जी जिंदगी आखिरत जन्नत वारिया जै जिंदगी लाए नबी सही फरमायो ला आयशा इल्ला आयशा आखिरा। जै जिंदगी जे लाए कुरान मजीद हिय फरमायो मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन। जा चीज ता जन्नत में घुरदा विंदो तलबींदा विंदो उहा शइ तव्हांखे उते नसीब थींदी। अल्लाह फरमाए तो रुगी दुनिया में मांझे चवण दे जिंदगी गुजारे जो मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम जी ताबेदारी करे जो तो आखिरत वारी जिंदगी जन्नत वारी जिंदगी तां जे चए मुताबिक बणाए छड़िया। जियां तां चवंदा वेंदो उहा जन्नत वारी जिंदगी तव्हांखे ओड़ी नसीब फरमाईंदो। अज़ीज़ो
मेहरबानी करे पान संभालियो असां दुनिया में आया ही जन्नत कमाइण लाइ ये अलाए छा थी वियो आहे असांखे जो असां दुनिया जे रिमझिम में दुनिया जे चहचटे में दुनिया जे सिंगार में गुम थिया या असांजी हिकिड़ी बेअक़ली आहे या असांजी हिक वॾी बेवकूफ़ी आहे या असांजी हिक वॾी बेसमझी आहे ख़बर ही न पवंदी दुनिया छॾे वेंदासीं ये बंगला ये कारियूं ये पेजोरा ये मोटरसाइकिलूं या धन दौलत ये बच्चा बार सब हिते रहिजी वेंदा अकेला हथे खाली कब्र में वञी पवंदा कुरान मजीद में अल्लाह फरमाए अल माल वल बन ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाकियातुस सालिहात ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाई मेहरबानी करे पान संभालियो अल्लाह फरमाए हे माल हे बच्चा बार दुनिया जो सिंगार बनाए ॾिना तमाम कब्र में बच्चन कोई तो सां गॾु न सुंदो आल औलाद कोई कब्र में तो सां भाकुर न पाईंदो अबो अम्मा कब्र में तो सां हलण लाइ तैयार न थींदा मिट माइट तो सां कब्र में हलण लाइ तैयार न थींदा ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा भा हे बच्चा हे पुत्र हे न्याणियूं हे भेनरियूं हे भाइर हे अबो अम्मा हे मिट माइट इस ताईं हर दुखी सुखी में तुझा साथ जिस ताईं तुझे सुखी में सावा जिस ताईं तुझे जिस्म में रूह मरण खां बाद में सब ये अखियन नार दहारींदा पानी दवाईंदा अखियन रोईंदा बेहोशी जा दौरा पर चौंदा वारो को देर न कयो अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले कयो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अन्या वडिया अदा माता हूं बुझा तो क्या ताजे गोठ को मानू मरी वियो जे उन सां गड को जीरो मानू पूरींदा या को जीरो मोल सां गड कब्र में वञण लाइ तैयार हूंदो आहे ओ मुझा अज़ीज़ संभालियो पाण ये बच्चा बार हिते रहिजी वेंदा आल औलाद बोला हिते रहिजी वेंदा या मिल्कियत हिते थुका खाईंदी जंहिं मिल्कियत ते तो ज़ोर ॾिनो आहे ॾींहं राति न निमाज़ न क़ुरान न मस्जिद न अल्लाह याद न रसूलुल्लाह याद न दीन याद न इस्लाम याद जे दुनिया जी गर्कुरे में गर्क लगो पियो मालड़े माल पैसाड़े पैसा हराम जा हिलाल जा बस ओ यारो याद रखो हराम जे पैसन में आयाशी करण वारो
हराम जे पेसन मस्त न करण वारो हराम जे पेसन हाँ हाँ मोतबराए बकन वारो दुनिया में भी तबाह बर्बाद कब्र क़यामत में भी ये पैसा तां जे लाए बाह बणजी तां के दबींदा तो कुआ बिहा जिबाहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम अग्यों पयों ये पैसा बाजा बबड़ बणजी उन्हनि खे साड़ींदा जिन माण्हुनि व्याज जो पैसो अयाशी लाइ गॾियो जिन माण्हुनि रिश्वत जो पैसो अयाशी लाइ गॾियो जिन माण्हुनि यतीम ऐं ग़रीबनि जा पैसा अयाशी लाइ गॾिया जिन माण्हुनि हाँ भेनरुनि जा हक़ ग़स्ब कया जिन माण्हुनि भाइरनि जा हक़ ग़स्ब क्या पांजी अयाशी जे लाइ ॿियनि जा हक़ भी खाई करे जिंदगी पांजी अयाश गुज़ारियूं रब फरमायो तक़वा बिहा जिबाहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम एड़ा पैसा इन जे लाइ कब्र में क़यामत में बाह बणजी इन्हनि खे ॾमींदा रड़ियूं करे दाहूं करे चीखा करे हराम जे पैसनि में दुनिया में मस्ती करण वारा कब्र क़यामत में पुछा कंदा तई कहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां सां चिंबड़ी पयूं बाह जी सूरत में रब जवाब में फरमाईंदो हाज़ा कनज़्तुम लिअन्फुसिकुम इहो हराम जो पैसवा जेको दुनिया में तहां अयाशी लाइ गॾियो अॼु मां अल्लाह इन ई पैसे खे तहां जे लाइ बाहि बणाए पियो तो तहां खे ॾबायां पैसोड़े पंहिंजा हराम हिलाल बस पैसो मालड़े माल ॾींहुं रात विड़िया पिया हूं हेत्र नेत्रन टुकड़न ते ज़मीन जे छड़ी पैसे पैसे दसांगे तबाह बर्बाद कया दुनिया दसांगे ख्वार कया नबी सही पैसे दुनिया जो मिसाल ढूंढे ढेर सानो हज़रत अबू हुरैरा फरमाए तो नबी सही मस्जिद नबी में बैठा फरमायो अबू हुरैरा हलिया तो तोखे दुनिया ॾेखारियां तोखे पैसो ऐं माल ॾेखारियां तोखे मिल्कियत दुनिया वारी ॾेखारियां हज़रत अबू हुरैरा फरमायो 4 किलोमीटर नबी सही मदीने शरीफ खां ॿाहिरि निकिरी आया मां गद्दा नबी साईं ने गंद जे ढेर ते बिहारियो जाथे पाखानो पियो जाथे किन्हू जाथे ढूंढ ऐं धप हुई जाथे सजे मदीने शरीफ जा हाँ हाँ कागज़ ऐं गंद ऐं काना ऐं हाँ पाठा पिया जाथे हवस हुई गंद जो ढेर किन्हू हूंदो आहे नबी साईं फरमायो हाज़िह दुनिया ओ अबू हुरैरा ही दुनिया गंद जो ढेर आ दुनिया ओ मुंहिंजा अज़ीज़ो धपई धपा ढूंढी ढूंढा जेको दुनिया जे कढ पियो वो दुनिया में भी तबाह बर्बाद आ कब्र क़यामत में भी रुसवा ऐं ख़्वार आ अॼु माण्हू रुकी वतन था माल माल कंदा तॾहिं अल्लाह हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ तालमून सुम्मा कल्ला सौफ तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवन्नल जहीम सुम्मा लतरवन्ना आइनल यकीन सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम संभालियो पाण खे संभालियो तबाह बर्बाद करे छॾियो आहे माण्हू खे दुनिया जे
केडो नुकसान थी ज़रदार ने ज़मीन जे टुकड़े दे बंदन विचारन जा 5 जनाज़ा उन्होंने ये तोहफे में हेदे सखर में शेख बिरादरी में वणजे मथा झेड़ो थियो पान में मित्र विड़ी पिया 5 मर्द मरिया एक माई ब्याह गायणो विशाणो उन भी लफ्ज़ जान न तू रहंदे न मारा विणो त विणो आखिर शाते अलाए शाते वठी वठा कया हेतरन ज़मीन जे टुकड़न दे माल दे मिल्कियत दे झेड़न में वता पिया थोरन थोरन गालन दे नाराज ये साई मुसलमानिया थोरन थोरन गालन दे आपे निकरी दावणो ओ मजाजीदो कुरान मजीद में अल्लाह मोमिन जो 3 निशानियों बयान क्यों फरमाए वल काज़मीन अल गैज़ वल आफीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन मोमिन जो गणियों अल्लाह वल काज़मीन अल गैज़ मोमिन कावड़ के खाइंदो कन कावड़ कट दो अजे मोमिन पाण के सदाण वारो थोरन गालन दे थोरन गालन दे विड़िया प्यान पाण में कावड़ खानी न ओ यारो कावड़ हराम मुसलमान जे मदों कावड़ हराम नबी जय वयो कावड़ चेव त पीठाओ दवैरो वेठाओ दसमीको साईं फरमायो कावड़ चेव त खामोश थी वञो ॻाल्हायो न छो त कावड़ में जेको ॻाल्हाईंदो गुथो ॻाल्हाईंदो बुरो ॻाल्हाईंदो जेको ॻाल्हाईंदो खतरनाक ॻाल्हाईंदो जंहिंमें नुक़सान ई नुक़सान थींदो इज़ा तमल व नक़सल कलाम जॾहिं कावड़ ईंदी आहे त माण्हू जो अकुल खाइजी वेंदो आहे कावड़ में पो माण्हू बबकियूं हणंदो आहे जेको ॻाल्हाईंदो आहे बिना सोच समझ जे सवाइ नुक़सान जे ॿियो को फ़ाइदो ई न मिलंदो हज़रत अली तॾहिं मना कई आहे त जॾहिं बि कावड़ चेव त को फ़ैसिलो कावड़ में न कंदा कयो छो त हिन फ़ैसिले ते तव्हां पछताईंदव हा कावड़ चेव त नबी साईं फरमायो कावड़ जो इलाज हुज़ूर ॿुधायो जेकॾहिं बीठा हो त वेही रहो वेठा हो त सुम्ही पियो अञा कावड़ ख़तम न थी थिएव त नबी साईं फरमायो पाणी पियो अञा कावड़ ख़तम न थी थिएव त वञी विझो अञा कावड़ शैतान डेरायूं बीठो अथव त साईं फरमायो मुसले ते बीह मस्जिद में अची बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे नमाज़ में क़ुरान जी तिलावत करायो फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान नबी साईं फरमायो रे न्यारो कावड़ के कुरान ऐं नमाज़ ईअं ख़तम कंदा आहिनि जीअं न्यारो पाणी बाहि खे विसाए मां सां टियों ने हिकिड़े दोस्त ॻाल्हायो चईं मां ज़ाल खे 12 तलाक ॾेई वेठो घणियूं 12 हाणे छा थींदो मां साईं कावड़ में तलाक ॾिनीमांसि मां चयो कावड़ में त तलाक ॾींदो आहे न माण्हू बाक़ी ख़ुशीअ में केरु ॾींदो आहे
शैतान हरामिया डेराए तो के कावड़ाने तलाका दई वई रो हाने सही पछताया तो रोआ तो बच्चन बारन जी बावा हुआ भी रोयती हाने कादे वञा मां जो हाने कादे न वञ चुप करे माठ करे वई रो माई वेचारी वई हली बस दुख दे कावड़ मां खाए कावड़ पिए ओ मोमिन जी निशानी अल काज़मीन अल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन वदे आवाज ट्रे निशानी गणियों वल काज़मीन अल गैज़ मोमिन मर्द माई कावड़ के खाइन कावड़ हरामा नकदा क्यों कावड़ नुकसान केडियों न मानोगे कावड़ दे राई शैतान जो पानी न्याणिया के सतन सदियन वाली न्याणिया के गोलियों पंजाणी परोणो करे जडे इहो तो शैतान कावड़ डेराण वारो दिल में जी ख्यालात विदेन तो के न्याणी जमिया शो जमिया तो के पुत्र जमिया आखिर शैतान एडो भड़कायो न नौजवान के एडो भड़कायो जो पिस्टल खणी आयो पेरियों ज़ाल जे हंजम नंढड़ीअ वेचारी 7 ॾींहंनि वारी शहज़ादीअ खे खणी ज़मीन ते इयां है जीअं बाल फिटी कबो आहे जीअं सिरो छिलाए पिया वरी उन वेचारीअ खे 5 गोलियूं नंढड़ी बाड़ीअ खे शहज़ादीअ खे अञा ताईं माण्हू कुफर में फाथा पिया अञा ताईं माण्हू जहालत में फाथा पिया ओ यारो पुट नेमतन दन्याणो रहमत ऐ माता के जो अजीब गाल तो बुधाया रहमत जो हिसाब किताब आहे न नेमत जो हिसाब किताब आ नबी सही फरमायो के पेरियों अल्लाह न्याणी तो नसीब फरमाए मां मोहम्मद करीम के मुबारक तो दिया जो अल्लाह से उनके रहमत सा नवाजे छड़ियो मोतबर कावड़ दी न्याणी जमेती तेना जो दिमाग खराब तो शो जमीन एडा मोतबर हो तो पाण पुट जणियो नी खबर पे अदा न्याण जान वारो केर पुटन के पैदा करण वारो रब जी मर्जी कुरान मजीद में अल्लाह फरमाइया तुने मैशा वैया तुले मैशा कुरान इनासा वैया जल मैशा वकीमा जो पुट नेमतन न्याणियों गलायो नथा गलायो न्याणियों वडे आवाज ये काफर होंदा जेके न्याणियों को नफरत कंदा अजे मुसलमान सदा न्याणियों को नफरत तो शर्म जड़ी नंढड़ी वेचारी बाड़ीअ खे 7 न्याणन वारीअ खे गोद मुंह मां जो खसे वेचारी खे इएं फिटी के जीअं सिरो ज़मीन वरी 5 गोलियूं ते बे हया बेशर्म दरंदे शैतान केडो दुश्मन
फरमाई या अय्युहल्लज़ीना ला तत्तबिऊ खुतवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुन मुबीन। अञा वरी आवाज़ कुरान जाश कञा वरी आवाज़ अजीजो अल्लाह जी ज़ात जो कसमा जो को न्याणे जमण दे गम के तो थे यो मोमिन नाए यो मुनाफिक यो काफिर न्याणे जमण दे परेशान थींदा त मक्के जा मुशरिक ऐं काफिर उन वक्त में नबी ज़ैन पंहिंजनि न्याणनि खे अम्मा रुक़या के उम्मे कुलसूम के अम्मा ज़ैनब के अम्मा फातिमा के पंहिंजनि कुलनि मुबारक दे यारे मक्को शरीफ घुमाईंदा ऐं मक्के वारनि खे चवंदा ओ ज़ालिमो न्याणियूं मार पियूं आहिनि न्याणियूं पूर पियूं आहिनि ओ ज़ालिमो न्याणे जे जमण ते ग़मगीन थियो आहे परेशान थियो आहे न्याणियूं अल्लाह जी रहमत न्याणियुनि सां प्यार कबो आहे मोहबत कबी आहे मोहम्मद करीम कीअं पंहिंजनि न्याणियुनि खे पंहिंजनि कुलनि मुबारक ते विहारे सारो मक्को शहर घुमाईंदो तो ऐं अल्लाह जंहिंखे मोहम्मद करीम जो इहो घुमण एॾो वणियो आहे जो क़ुरान मजीद में अल्लाह मोहम्मद करीम जे घुमण जी वाखाण ऐं तारीफ़ फरमाई ला उक़सिमु बिहादल बलद व अंत हिल्लुम बिहादल बलद व वालिदिन व मा वलद लक़द खलक़नल इंसान फी कबद। अल्लाह फरमाओ मुंहिंजा प्यारा नबी वाह जो तुझो घुमणा न्याणियूं खणी कुलनि मुबारक ते विहारे मक्के में घुमंदो तो वञे मक्के वारनि खे न्याणियुनि जी अज़मत ऐं मान थो सेखारे तुंहिंजे घुमण जो कसम अल्लाह क़ुरान मजीद में तारीफ़ जहिड़ो करे थो छॾिया। कसम अल्लाह वंत हिल्लुम बिहादल बलद मुंहिंजा प्यारा नबी तुंहिंजो घुमण मूंखे एॾो एॾो थो वणे जो न्याणियूं कुलनि ते विहारे ऐं तूं घुमंदो थो वञे मूंखे इहो तुंहिंजो घुमण एॾो पसंदि आहे जो कसम जी सूरत में क़ुरान शरीफ़ में तुंहिंजे घुमण जी तारीफ़ थो करे। मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो बारात मां पंहिंजे मौज़ूअ ते कावड़ हलां ओ यारो कावड़ के खाइंदा केवल काज़मीन अल गैज़ वला आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह फरमायो मोमिन जी निशानी जो मोमिन कावड़ के खाइंदो बी निशानी मोमिन जी आया वला आफ़ीन अनिन नास मोमिन माफ़ियूं ॾींदो आहे जंहिं दुखायस जंहिं ईज़ायस जंहिं तकलीफ़ न बदिलो न वठंदो आहे उनखे मार न ॾींदो आहे उनखे धक न हणंदो आहे वला आफ़ीन अनिन नास। ओ यारो माफ़ीअ जी एॾी फज़ीलत एडी फज़ीलत जो हिकड़ो सहाबी नबी साईं जे ज़ुबान मुबारक मां माफ़ीअ जी फज़ीलत ॿुधी रोज़ानो रोज़ शाम जो अचे तो
नमाज इशा जी पढ़ी ऐं चवे थो मुंहिंजा अल्लाह मां सभिनी खे माफ़ कयो जंहिं बि मूंखे ॾींहं में ॾुखायो जंहिं बि ईज़ायो जंहिं बि तकलीफ़ ॾिनी तुंहिंजे दीन ख़ातिर तुंहिंजे इस्लाम ख़ातिर तुंहिंजे ख़ातिर तुंहिंजे रसूल ख़ातिर मां माफ़ कयो मां बदिलो न वठंदोमांइ दुनिया में भी माफ़ी त आख़िरत में भी माफ़ी त मुंहिंजी उहोई साहबी सॼी राति वरी निंड करे फजर जी नमाज़ ते थो अचे नबी ज़ैन खिली ऐं मुस्कुराए भाकुर पाए ऐं हुनखे सॾु करे सभिनी साहिबनि जे साम्हूं फरमायो त हे जहान तव्हां खां सॼी राति इबादत में गोयणी हो सभु हैरान ऐं परेशान थी हुन खां पुछा था करनि यार तुंहिंजी कहिड़ी नेकी आहे असां बि राति जो इबादत कई असां बि क़ुरान जी तिलावत कई असां बि ज़िक्र अज़कार कयो तूं असां सभिनी खां गोयणी आहीं उहो खिली साहिबी मुस्कुराए यारनि खे जवाब थो ॾे ओ मुंहिंजा दोस्तो नेकी न कयमि मां त राति जो थको ॾिठो अॼु सुबुह में मज़दूर माण्हू मूंखे ॾाढी निंड पई आई पर मां नबी ज़ैन माफ़ीअ जी फज़ीलत ॿुधमि त माफ़ीअ वारो अल्लाह खे वॾो प्यारो आहे ऐं मोमिन जी निशानी इहा आहे वल आफ़ीन अन्नास माफ़ी ॾींदो आहे मां राति जो जंहिं महिल सुम्हियमि त सभिनी खे माफ़ कयो मुंहिंजा अल्लाह जिन में मूंखे ॾुखायो जिन बि ईज़ायो मां हुन खां बदिलो न वठंदुमि मां उन्हनि खे हाँ जवाबी कार्रवाई न कंदुमि मां तुंहिंजे ख़ातिर तुंहिंजे दीन ख़ातिर तुंहिंजे रसूल ख़ातिर मां तुंहिंजे इस्लाम ख़ातिर पंहिंजे ईमान जे ख़ातिर माफ़ करे छॾियो मां तॾहिं मांखे जो अल्लाह इहा फज़ीलत नसीब फरमाई आहे जो तव्हां सभिनी खां इबादत में सवाब में अजुर में मथे करे छॾियो आहे जो मां राति जो सुम्हण खां पहिरीं सभिनी खे माफ़ करे पोइ सुम्हियो आहियां वरी माफ़ करण लाइ तयार ई न आहे हिन जी वरी मुसलमानी ॾिसो थोरनि ॻाल्हियुनि ते कावड़ियो वेठो आहे इलाज मिथूं मेड़ियूं अबा परज न परज हल शादियूं थींदियूं पोइ मेड़ियूं खणंदा ॿाहिरनि ॾे अबा परज भाजी शादी आहे न मां न ईंदुमि मागे कावड़ायो दे अरे बाबा एडा मामा आयो माफ करे न मुखम मोए दिए छुटो हल बिया जा पुत्र हिकड़ी फतवा दी बस खुदा जा बानो माफ करो जो इंशाअल्लाह माफ दी जो एक बेगे बदला न वठो थोरन ॻाल्हियुनि ते विड़ो कावड़ जो नवल ताज़मीन अलगैद वला आफीन अन्नास माफियों दे कबेगे न विड़ो वणन ते छेड़ा न कयो ज़मीनन ते छेड़ा न अॼु वॾी हदीस थो ॿुधायां हेडे कन ये हदीस त तव्हां सभिनी आलमन खां ॿुधी आहे त जेको पंहिंजे हक़ ते मरी थो वञे उहो शहीद आहे पर हीअ हदीस तव्हांखे मथां कंहिं न ॿुधाई हुजे नबी ज़ैन फरमायो जेको पंहिंजो हक़ छॾे थो इन जे करे जो फितनो थींदो झेड़ो थींदो लड़ाई थींदी वेड़ थींदी जानी नुक़सान थींदो अमन खराब थींदो मिटी माइटी टुटी वेंदी प्यार मोहब्बत खत्म थींदो तेजे करे हो पंहिंजे हक़ में दस्तबरदार तो दे सिर्फ इन जे करे तहां मिटी माइटी कायम रहे अमन कायम रहे मर्द जे या माई नबी से फरमायो पंहिंजे हक़ होंदे सुंदे हक़ नथो वठे सिर्फ हां मोहब्बत ऐं प्यार ऐं कुर्ब ऐं अमन खे बरकरार रखण जे लाइ मिटी माइटी खे बरकरार रखण जे लाइ ओ यारो ॿुधो नबी साईं फरमायो इनखे मुबारक हुजे न मर्द खे न माईअ खे जंहिं पंहिंजे हक़ खां दस्तबरदार थी करे अमन खे मोहब्बत खे कुर्ब खे प्यार खे मिटी माइटीअ खे कायम ऐं दायम रखो मां मोहम्मद करीम ज़ामिन आहिनि खे क़यामत जे ॾियारे इन जे बदले में जन्नत जो बंगलो वठी ॾींदो मां
याद हदीस ता बुधी याद जेको पांजे हक ते विड़े मरियो त शहीद है ये बुधी तो नबी सही फरमायो जेको हक हुंदे सुंदे पांजो हक छडे दो सिर्फ अमन के बरकरार रखण जे लाए मोहब्बत ऐं प्यार ऐं कुर्ब के बरकरार रखण जे लाए मिठी माइट के बरकरार रखण जे लाए साईं फरमायो छडे दो जे हक मर्द या माइया नथा जोर करन विड़न नथा जेड़ो नथा करन हक वठण जे लाए नबी सही फरमायो इनन के मुबारक होजे इन माफिया जे सदके इन हक हूं दस्तबरदार थियण जे करे अमन के बरकरार रखण जे करे मिठी माइट के कायम रखण जे करे मां मोहम्मद करीम इन को एडो खुश थियो मान जो क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम पाण इन जे लाए सिफारिश करे रब को जन्नत जो बंगलो वठी विड़विड़ा लगी पया थोरन थोरन गालन ते जमीन जे टुकड़न ते बने दे जेड़ो खुदा जा बानो सोचो अज इरादो के जो नवेड़ दाल चो इंशाअल्लाह लड़ाई न करा दे मां पेरी में ता गयो लग्यो गायो शादो जोए तो शाते विड़ो कोई रहंदो हज़रत मूसा जे ज़माने में बमाणू विड़ी पिया ज़मीन जे टुकड़े हू चवे पियो मुंहिंजी ज़मीन आ हू चवे पियो मुंहिंजी ज़मीन आ हज़रत मूसा नबी हो अल्लाह उनके मौजूदा नसीब फरमाया के यारो हलो ज़मीन ते पियोंदा ज़मीन को कुशादा क्यों ज़मीन किया और मुझे अज़ीज़ो मुझे दोस्तों मुझे भाई हज़रत मूसा कुशादो करे ज़मीन जो न टुकड़े खाओ ज़मीन जा टुकड़ा तुम के जो बुधाए तो आवाज निकतो ज़मीन जे टुकड़े मां चवे तो अल अर्ज़ लिल्लाह जमीन दी गालाए चवे दी शादी चवे अल्हम्दुलिल्लाह साईं मां अल्लाह जिया न हिन जिया न हिन जिया मां के जिया गालाए न दा ये वीडियो पे है मुजिया हो न दे वीडियो पे है टुकड़ो मुजो खुदा जी सनाई थे अयो इंशाअल्लाह इरादो कयो जो जेड़ा चो सालन जा साल दा थी वञनि हेतिरनि हेतिरनि ॻाल्हियुनि ते विड़िया पिया आहिनि हिक ॿिए जो मुंहुं ॾिसण लाइ बि तयार न आहे भेनरुनि सां का विड़िया पिया अबे मां सां के का विड़िया पिया के मिटनि माइटनि सां का विड़िया पिया आहिनि के वरी ज़ालनि हाणे हिकिड़ो मुलाया मां नालो लखंदो मां 23 साल जी आदत ज़ाल सां कावड़ वेठो 23,000 ने पाया तो इलाही इला तो मिठू मेड़ियूं बच्चा बार बेदल भले जिद में मां न ठंदो हल बिया जा भला नथो ठे तलाक दे तो भला के जी बेजी तो थे फकीरानी बेचारी इंतजार में बैठिया पर मुल्ला आया वो भी शैतान जो हमलो ते तो न शदी न न खणो तो मार वेठी हुजे केडो शैतान हमला दो ज़ाल सा में कावड़ यकुला आज ला ला बगैर तस्कुनु अलैहा वदे आवाज अल्लाह फरमाए तो ज़ाला ताजे ला सुकून पणायो न हे वरी ज़ाल को भी बेजा अल्लाह थोड़ी गाल ते ज़ाल दा बस कावड़ जी तो हल फरमाइए वल्लाहु जअला लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन वहफदतन वरज़क़कुम मिन अत्तय्यिबात वदे आवाज़
नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने साहबा, नारे तकबीर। जो इंशाअल्लाह कावड़ खत्म चो चो यो चरियो है जो ज़ाल सां तो कावड़ करे चो तो सही ज़ाल सां कावड़ करे यो चरियो है जो अबे मां तो कावड़ करे यो चरियो है जो मिटन मां सां तो कावड़ करे वल काज़मीन अल गैज़ वल आफ़ीन अनिल नाज़। अल्लाह फरमायो मोमिनन जी पहले नंबर ते या निशानी आ जो कावड़ के खाइंदा है वल आफ़ीन अनिल नाज़ ऐ माफियों दी दान बदलो न वरदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो बदले वठण वारो नबी से फरमायो मामून आहे असामून आहे छो त प्यारे नबी मोहम्मद करीम भी बदलो कान वरतो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। वो हमरा आयो नबी से जे चाचे अमीर हमरे जा यारा टुकरा नबी से जखन मुबारक पानी भैया पान फरमायो यार तू कल में भरण लाए आयो पर मां मोहम्मद करीम के चाचे जो जनाज़ो साम्हूं अची वियो आहे जो तोखे ॾिठो आहे यार ॾाढो तो मूंखे दुखायो चाचो तो मुझो शहीद कई पर टुकड़ा टुकड़ा शो कई यार मूंखे तू ॾाढो ईंदायो पर मां मोहम्मद करीम बदलन वारन में आया मां रहमत बणजी आयो तू मुझे हाँ दरवाजे ते कलमे भरण लाए मुसलमान बनजे लाए माफी वठण जे लाए तो मां मोहम्मद करीम माफी क्यों माए कलमो भी भराए दो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। माफ भी क्यों से कलमों भी भराए जो सुभान हेरे नजर क्यों टेम सदा थोरो मां हिंदा नबी से वदाई जे चाचे मीर हमरे जे जिगर जे गोश्त के पे चकाया जे चाचे मीर हमरे जे दिल के पे चकाया चकन सा जरियों जरियों करे मोती जेतरा दाना गोश्त जा करे वरी उन में धागो विझी वरी हार कीचे जो करे पाए घुमती पियते खुशनी पियते नबी ज़ेंगे खबर पई हिंदा माई हां हां ये घुमती पियते चाचे अमीर हमरे जे जिगर जे गोश्त जा जरा करे गोश्त जा जरा करे हार करे कीचे में पाए घुमे दी खुशी में साईं के ॾाढो दुख थियो ॾाढो नबी साईं खे आयो ॾाढी तकलीफ़ आई ओ मुंहिंजा अज़ीज़ ओ मुंहिंजा भाइरो पोइ बि नबी साईं हिंदा खे बददुआ नथा ॾियनि फरमाईंदा मुंहिंजा अल्लाह वरी बि हिनखे हिदायत नसीब फरमाइजा ओ मुंहिंजा अल्लाह वरी बि हिनखे सम्झ ॾिजां ओ यारो नबी साईं जी दुआ क़बूल दिया माई हिंदा नबी साईं वटि आई नबी साईं खे ख़बर पई साईं आई हिंदा माफ़ी वठण जे लाइ ताओ कलमे भरण जे लाइ नबी साईं जे अखियुनि मुबारक मां पाणी वही आयो हिंदा खे सॾु करायो फरमायो कम त ॾाढो ॾुखियो कयो ॾाढो मां मोहम्मद करीम खे तो ई लायो पर पोइ बि मां बददुआ न ॾिनी तोखे हिदायत जी दुआ कई अल्लाह दुआ क़बूल फरमाई हाणे तूं आई मां माफ़ भी कयो मां कलमो भी भराए तो पर कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हिंदा जेका
चाचे अमीर हमजे जे दिल खे जिगर खे चबाड़े वातला गोश्त जो जरियो करे वरी उनमें सुई विजी उनके हार करे गीचे में पाए घुमदी वेदे पो भी नबी ने उनके बददुआ न कई हिदायत अबू जेल सजी जिंदगी नबी ने इजायो नबी ने उनजे लाए हिदायत जी दुआ करदा अबू लहब नबी ने इजायो नबी ने उन लाए हिदायत जी दुआ करदा नबी से कने काफरन के बददुआ नी ता के शादवा जो ता बददुआ त पानी जाए ते पर बढ़िया प्या हो ओ मजाली लो उतबे शे बेवार नबी सही न्याणन के तलाक कान वो भी नबी सही उनके बददुआ न धारन हिदायत जी दुआ दावा ताइफ जी भरी बाजार में नबी सही के पत्थर जुटाया हज़रत जिब्राइल अमीन लोड़ंदो मुख आयो रोई वेठो सही के भाकुर चुमियो दो बाए चवे तो सही ताइफ वार जुल्म जी इंतहा करे छड़िया जो ताजो नबूवत वारो चेहरो मुबारक जख्मी क्यों तो जे चेहरे जी तारीफ अल्लाह कुरान में ही कहिया वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा जिब्राइल अमीन रोई वेठो साईं ताख एडो जख रोए भी तो नबी ने के चवे तो से हुक्म कर त ताइब जे हेडो भी जबल आओ भी भई जबल पान में मिलाया ये ताइब वाला ये फिरजी वेंदा ये जन्नत में दाणू फिरजी साईं फरमायो जिब्राइल जे कदे न हाल में मरिया ताइफ वाला जन्नत में वेंदा मां मोहम्मद करीम ने के जन्नत को बजाना मां मोहम्मद करीम ने के बददुआ भी न दी हे मारण द पानी जाए ते परन जे लाए मां मोहम्मद करीम पिट भी न कबील जो इन हाल में हिनन मुखे जे का तकलीफ नहीं आ या अनजान है पे में या बेखबरी में मां वरी भी अल्लाह खुदा तो कुरान ओ अल्लाह मां मोहम्मद करीम इन नेमतों नाराज न सोचा तुम भी नाराज न थी जा वरी भी न के हिदायत नसीब फरमाए वरी भी जन्नत की बाग बचाए जा कुन तुम्हारा शफा हुफरत मिनल नार फअनक़ज़कुम मिनहा हस्ती काफरन ईज़ाए वरी ईज़ायो जेंजे सदके अल्लाह जान जोड़ियो वो भी काफरन के बददुआ न थो दे मुसलमानन के पिटियो वेठो पिटण तो पानी जाए दे एक वे के मारियो वेठा एक वे के धक एक वे के गोलियों एरे निहारियो नबी सही फरमायो वो मुसलमान ही न जेंजे हथ हो जेंजे जुबान हो जेंजे पैर हो बियो मुसलमान माफून न रहे ओ मुझे अज़ीज़ो नबी सही फरमायो मुझे आका से मुझे रब ने फरमायो के भोगन में एक मुसलमान बे मुसलमान दे रोगी हथियार सिद्धो तलवार सिद्धी कई नेज़ो सिद्धो तीर सिद्धो या इन जमाने में पिस्टल सिद्धो या बंदूक सिद्धी या क्लेशन कोप सिद्धी ओ मुझे अज़ीज़ो मुझे दोस्तों मुझे कन खोले मुझे आका से मुझे रब ने फरमायो जे रोगी भोगन में मजाक में मुसलमान भादे हथियार सिद्धो क्यों इन एडो डो क्यों अल्लाह के एडो इन नाराज क्यों जन काबतुल्लाह के शहीद के यारो जे को भोगन में हथियार सिद्धो दो करे बे मुसलमान भादे उन जे मथों रब एडो तो नाराज दे जन काबो तो शहीद करे जे के कवे के गोलियों दान न धक दान न चंबा दान एक बे जूं बेइज्जतियों दा करन एक बे जा पटका ता लान एक बे के गारियों तारन हुए अल्लाह के केडो नाराज कला होला तेरे करे मेहरबानी फरमाए पान संभालो मोमिनन जो निशानियों ते
वल्काज़िमीन अल-ग़ैज़ वल्आफ़ीन अनिन-नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। पहले नंबर ते मोमिन कावड़ के खाइंदो है ना समझो बे नंबर ते छा कंदो ॻाल्हायो न था मां माण्हुनि सां तो वाइज़ कयां थो न वणनि सां बे नंबर ते छा कंदो हां ख्याल काथे तो बाबा मां हेॾो वाइज़ माना ॼण कब्रिस्तान में फेंकियो बे नंबर ते जो माफ़ कंदो जो मोमिन बदलो न वठदो बदले जो सोचींदो ई न मोमिन धक्को न हणंदो आहे बे भाउ खे चंबो न हणंदो आहे मुक न हणंदो आहे गार न ॾींदो आहे हेॾे न्यारियो नबी साईं फरमायो मोमिनऊ तव्हां ॿिनि शयुनि जी ज़मानत ॾियो जन्नत जी मां मोहम्मद करीम ज़मानत ॾियांव हिकु ज़ुबान जी ॿियो उघड़ जी तव्हांजी उघड़ सवाइ हक़ जे ॿी जाइ ते इस्तेमाल न थींदी ऐं तव्हांजी ज़ुबान मां ॿिए मुस्लमान खे ईज़ा न ईंदो इन ॿिनि शयुनि जी ज़मानत ॾियो त मां मोहम्मद करीम तव्हांखे जन्नत जी ज़मानत अज़ीज़ो संभालो वल्काज़िमीन अल-ग़ैज़ वल्आफ़ीन अनिन-नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। वॾे आवाज़ अल्लाह पहले नंबर ते मोमिन कावड़ खाइंदो बे नंबर ते माफ़ कंदो आहे जेको ॾुखाइंदो ऐं टे नंबर ते मोमिन जी निशानी आया वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन जेको ईज़ाईंदो अथसि जेको दुख ॾींदो अथसि जेको मोमिन खे तकलीफ़ ॾींदो आहे वरी उनखे तकलीफ़ में ॾिसंदो आहे त पाण झले न सघंदो वरी उनजी मदद ऐं नुसरत बि कंदो आहे वरी उनजो अॼु पासो बि वठंदो आहे वरी जेका बि उनखां नुसरत ऐं मदद थी सघंदी आहे वरी उन सां करे छॾींदो आहे इहो दिलि में ख़्यालु न रखंदो आहे त हिन कल मूंखे गारियूं ॾिनियूं कल हिन मूंखे धकाया कल हिन मूंखे बेइज़्ज़तो कयो अॼु तकलीफ़ में आहे त मां छो वेझो अचां नबी साईं फरमायो मोमिन उहो आहे जेको कावड़ खाईंदो आहे ऐं माफ़ कंदो आहे ऐं टे नंबर ते जेको हिनखे ईज़ाईंदो आहे वरी उहो ॾुखे वक़्त में हूंदो आहे त मोमिन हुनजी मदद ऐं नुसरत बि करे छॾींदो आहे मोमिन ॾिसो हिन जा हाल जेको हिनखे ॾुखाईंदो वो जो थोड़ी तकलीफ़ में ईंदो हे वरी चवंदो मुंहिंजी लगी अथसि वरी ख़ुशि थींदो वरी खिलंदो अल्लाह हे मोमिन छल न कयो पंहिंजे दुश्मन खे तकलीफ़ में ॾिसंदो पोइ ख़ुशि थींदो पियो मन लोड़े त ख़बर पए मुंहिंजी लगी हा साईं तूं पीरान पीर जो पोतो तुंहिंजी लगी छा उनखे वेचारे खे मदद न कंदो नुसरत न कंदो उनखे ॾुखे वक़्त में ॾिसी ख़ुशि थींदो नबी साईं फरमायो मन ज़हिक ज़ुहिक जेको ॿिए ते खिलियो अल्लाह उन ते वरी माण्हू खिलाईंदो ॿिए जी तकलीफ़ ॾिसी मोमिन न खिलंदा कयो तव्हां ते बि वरी इज़ाह अची वेंदो तकलीफ़ अची वेंदी हा तो ॿिए जी तकलीफ़ ॾिसी तोड़े जो तव्हांजो दुश्मन आहे तव्हांखे घटि वधि थो ॻाल्हाए गारियूं थो ॾे वरी हलिया वेंदा कयो पंहिंजे मोमिन जो सबूत ॾींदे वञी हुनजी मदद ऐं नुसरत कंदा कयो दुनिया में बि आबाद आख़िरत में बि तव्हांजा बेड़ा ई पार अज़ीज़ो संभालियो पाण में मोहब्बत कयो पाण में प्यार कयो पाण में कुर्ब कयो कुरान मजीद में अल्लाह वरी फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह
والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل. वरी इते भी अल्लाह टे निशानियों मोमिन जो बयान कयो अल्लाह फरमायो मोहम्मद मा अल्लाह जो रसूल वल्लज़ीन माहु जेके उन जा आशिक गुलाम कढण वारा तो उन जो टे निशानियों दो अशिद्दा वलल कुफार काफरन सा कावड़ कंदा आहिनि काफरन के पसंद न कंदा आहिनि रहमा पान में कुर्ब प्यार कमार कसु कसर में अलदान एक बे सामने में लिखाई न कमार एक बे को बदला न वरदान एक बे साकावर न कमार एंड ट्रेन नंबर अल्लाह फरमायो तराह रुक्कान सुजदन यबतगून फضلا من الله ورضواना मोमिन जी ट्रेन नंबर या निशानी जो नमाज पढ़दान एडी नमाज जो नमाज जे करे सजदे जा निशान नेड़न ते शाबिरी पौंदा तन अल्लाह फरमायो ज़ालिक मसलु फित तौरात व मसलु फिल इंजील मोमिन जी ये टे निशानियों रुगी मां अल्लाह कुरान में बयान कयो न बल्कि तौरात इंजील में भी बयान करे छयो त पिछले नबी मोहम्मद करीम जा सच्चा आशिक निशान वारा घणन निशानन वाला टे मोहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीन माहु अल्लाह फरमायो मोहम्मद जे कद लगण वाला उहे तव जिन में टे निशानियूं घणियूं अशिद्दा वलल कुफार काफरन सा कावड़ काफरन को नफरत अजब जड़ी गाला सा काफरन सा प्यार काफरन सा मोहब्बत टीवी जे जरिए वीसीआर जे जरिए टच मोबाइल जे जरिए दिन रात काफर प्यार सो दिन रात यहूदी नसारा बारे सो दिन रात यहूदी ने नसारन के फॉलो प्या क्यों हां सदायो द नबी साईं जा गुलाम पर उथिय में वेहड़िय में खाइण में पीण में शादी में गमी में व्यापार में तिजारत में हर मोड़ महाल ते असा काफरन जा ताबेदार हैं पैरोकार हूं ओ यारो ये मोमिन नथो अल्लाह जी जात जो कसम आई है दुनिया में भी तबाह बर्बाद कब्र क़यामत में भी रत जा पड़ा रोइंदा यही मानो कलमा पढ़ण वाला मुसलमान सदान वाला तिवने भी सियारन खेसी यहूद ने नसारन जी सूरत सीरत सुनाए हां क़यामत जे ॾियारे काफरन सा को उतारिया वेंदा रहियो करे चवंदा या इलाना मंबासना मिम्मर कदना हाजा मा वदलमा घणियों मोमिन जो निशानियों टे इते भी टे मोहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीन अशद्दा अलल कुफार काफरन को नफरत कंदा अज असा काफरन को नफरत क्यों दा ॻाल्हायो न दा काफरन सां प्यार लॻो पिया वीसीआरियूं डिशूं टीवियूं टच मोबाइलियूं सूरत काफरन वारी यहूद नसारन वारी सीरत माके तोरो टाइम ना जो तफसील में वणा अदा मा ता पुछा तो क्या काफरन सा मुसलमान प्यार करंदा कनन जे न करन प्यार द टीवी शो वठन न करन प्यार द डिशन ते शो वेहन चौथा ॾिसण डिशूं होड़ो पी जो मुंह न थोणे मां जो मुंह न थोणे भा जो मुंह न थोणे सोट मासाद जो मुंह न थोणे बिट माइट जो मुंह न थोणे काफरन जा ये रे डाड़िया मुंह वणंदा मुशा भी कुड़ियों पे उन डाड़ियों भी कुड़ियों पे उन काफर जेके बुतन ते किरिया प्यार बुतन जा सजदा ता देन जेके अल्लाह को सुवाए बेन जे सामू
झुकिया पिया आहिनि वेठो उन्हनि खे थो ॾिसे शर्म नथो ॿुॾी नथो अॼु इरादो कयो जो काफ़रनि खां नफ़रत कंदा चयो इंशाअल्लाह टीवीअ में बि काफ़र जो टीवी ॾिसंदासीं न टीवीअ में आहिनि काफ़र ॾुखियो वाइज थियो मुंहिंजी आयो न मोमिननि जी निशानी तो बताव अल्लाह जी ज़ात जो कसम यो कुरान तो फरमाए ॾिसो सोचो जेकॾहिं ये टे निशानियूं नथव त हज़ूर जे ग़ुलामनि खां आयो क़यामत जे ॾियारे काफ़रनि में अशिद्दा अलल कुफ़ार रहमा बैनहुम काफ़रनि खां नफ़रत कंदा पाण में प्यार ऐं मोहबत कंदा हाणे हिते मीटर ई मुदो थियो आहे काफ़रनि सां प्यार पाण में जेड़ो इहा आहे कन न ऐं टे नंबर ते अल्लाह फरमायो तराहम रुक्कन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना नमाज पढ़दा सजदा ॾींदा रुकू कंदा माखे परचान जे लाइ एॾा सजदा ॾींदा जो सीमाहुम फी वजूहिम मिन असर सुजूद सजदनि जा निशान छापिजी अॼु इहो हाल लॻो पियो आहे निशान त पंहिंजी जाइ ते फर्ज़ी नमाज पढ़ण लाइ तयार न आहियूं ज़ुल्म जी इंतिहा लॻी पई आहे अॼु मुसलमान सॾाइण वारो मस्जिद में अचण लाइ तयार न आहे अॼु मुसलमान सॾाइण वारो नमाज़ में पहुचण लाइ तयार न आहे सॾंदा थियनि हय्या अलस सलाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह जो सदा अल्लाह जो इंशाअल्लाह पाण के सच्चो मोमिन कंदा जो काफ़रन को नफरत कभी जो इंशाअल्लाह काफ़रन को नफरत कभी ऐं पाण में जो प्यार को रूह माओ बैनो ऐं टे नंबर दे जो इंशाअल्लाह नमाज जी पाबंदी मां आखिरी गाल करे वज़मा दुआ घुरा मुझे अजीजो मां को तो शुरू क्यों तविड़ो नंढेड़ा न क्यों कावणियों न क्यों के बेज़ाम माल है दुनिया जे कदन पोई इते शयूं रहिजी वञूं पाण में कुर्ब पैदा कयो पाण में प्यार पैदा कयो नमाज जा पाबंद थियो अल्लाह आगे परचायो रिझायो अल्लाह आगे सॾे वतो अल्लाह नी मुएला रब्बिकुम व अस्लिमू ओ यारो अल्लाह जी रहमत जी दरिया मौज में अल्लाह जी रहमत जी शोरियूं लगी पियूं अल्लाह जी रहमत वड बुड़े मियां बरसी रही ला तकनतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यगफिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम यार मोटिए जो टाइम तो हाने शबे बरात अचे थी अॼु इरादो कयो इंशाअल्लाह ताला शबे बरात वारी सॼी रात जागींदा जो सॼी रात नमाज में गुज़ारींदा सॼी रात कुरान जी तिलावत में गुज़ारींदा अॼु तौबा कयो जो अल्लाह सही असां खे माफ़ वरी शबे बरात वारी रात रो शबे बरात वारी रात मगरिब होती अल्लाह फजर ताईं पाण दुनिया जे आसमान ते लहींदो चवंदो आहे को गुनाहगार हिन रात में मूंखे अर्ज़ करे माफ़ी वठे त मां गुनाह जी माफ़ी ॾियां ऐलान कंदो अल्लाह आहे करे औलादो हिन रात शबे बरात वारी में मूंखां दुआ घुरे त मां औलाद नसीब कयां आहे को परेशान हाल हिन रात में मूंखां दुआ घुरे त मां मदद करे परेशानियूं ख़त्म कयां अम्मन युजीबुल मुज़तर्रा ويكشف السوء ويجعلكم خلفاء الأرض
अर्ज़ इलाहुम अल्लाह कलीलन मा तज़क्करून। मुझे अज़ीज़ो मुझे दोस्तों मुझे भाइयों पाण संभालियो सियाणा मेहरबानी करे अल्लाह जे दरवाजे ते मोटी जो विड़ो न पाण में जेड़ा न कयो ये हर शे ते रह जी वेंदी। अल्लाह के नाराज न कयो दुनिया जे करे मिटन माइटन के न कवड़ायो मेहरबानी करे संभालियो कब्र जी तैयारी कयो आखिरत जी तैयारी कयो मौत जी तैयारी कयो जन्नत जी तैयारी कयो असल जिंदगी असा जी जन्नत वारी आ मां अग में ता के शुरू में अर्ज कयो मेहरबानी करे उन लाइ मेहनत वलिमन खाफ वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान फबअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। हाथ मथे खणी जो सुभान अल्लाह। ओ फरमाया फबअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अज़ीज़ो जन्नत जी तैयारी को जो इंशाअल्लाह कंदा दुआ है अल्लाह ताला मुझे टूटा फूटा अल्फाज मंजूर मकबूल फरमाए पाण में अल्लाह कुर्ब ए प्यार वाली निस्बत नसीब फरमाए काफरन नफरत नसीब फरमाए इश्क को टीवी को वीसीआर को टच मोबाइल में गलत प्रोग्राम ॾिसण को अल्लाह असांजी हिफाज़त फरमाए। अल्लाह ताला असां तां के नेक बनाए। रमजान शरीफ जो महीनो भी यार मथो अची रहियो आहे उन जी भी तैयारी कयो। रमजान जो कदर कजो रमजान जो हया कजो रमजान में रोजा रखजो रमजान में तरावियां नमाज में कुरान जी तिलावत बुधजो ऐं आम पाण भी रोजानो रोज एकड़ो सिपारो कुरान शरीफ जी तिलावत कजो ता त महीने में ता भी खत्म कडी वणो ओडो हाफिज सगोरे जो भी खत्म बुधो जेतरो थी सके रमजान में नेकियूं कजो छो त या सीजन तव सवाब जी नेकिन कमाइण जी सीजन तव अल्लाह के परचाइण जी सीजन तव रमजान जे महीने जो कदर कजो। दुआ है अल्लाह ताला मुझे टूटा फूटा अल्फाज मंजूर मकबूल फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।